नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे रेती जे इलाइक़े ॻोठ राणो खान चाचड़ में, जिते ग़रीब पोरियतनि खां मुबैना पुलिस एहलकारनि पारां भत्तो तलब कयो वियो आहे, जंहिं बाद हू 12 बचे एहतजाज करण ते मजबूर आहिनि ऐं हू तहफ़ुज़ जी अपील करे रहिया आहिनि। असां सां लाइन ते मौजूदु आहे काश न्यूज़ जो स्टाफ रिपोर्टर ज़फ़र समेजो। जी ज़फ़र, ही पोरियत कहिड़े ॻोठ सां तालुक़ रखनि था ऐं हू धमकियूं ॾियण वारा ऐं उन्हनि खे भत्तो तलब करण वारा केरु आहिनि? जी बरकत, मां तव्हांखे ॿुधायां त रेती ॻोठ राणो चाचड़ जा रहवासी आहिनि। उन्हनि काश जी असां ॻाल्हाईंदे दादर कोश ऐं माई फरीदा कोश एहतजाज कंदे चयो त पुलिस एहलकार मोहम्मद हयात कोश ऐं रोशन असांखां मुबैना तौरु भत्तो तलब करे रहिया आहिनि, जेको असां ग़रीब ऐं मिस्कीन माण्हू आहियूं, असां भत्तो नथा ॾेई सघूं ऐं असांखे घणे अरसे खां जेको आहे भत्ते जे लाइ तंग करे रहिया आहिनि ऐं असां भत्ते न जी सूरत में हू असां ते कूड़ा केस ऐं जेको आहे मौत मारण जी धमकी ॾेई रहिया आहिनि। उन्हनि SSP घोटकी ऐं वस वारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे चयो त पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वॾी महिरबानी ज़फ़र समेजो तफ़सीलनि खां आगाह करण।